वाढोड़ के वने लतीफ़ साईं थो चए अॼु पिण कजो कज वाढोड़ के वने जुपिण पवन संज त ही पिनियूं हू पटियूं। एॾो दर्द ऐं सूर आहे उन्हनि माण्हुनि खे। लतीफ़ साईं चए थो जो उहे किंजनि था पर जुपिण पवन संज, जेकॾहिं उहे अमली मैदान या जिदोजहद में अचनि था त ही पिनियूं हू पटियूं। इहे सूर इहे दर्द हिक पासे। सिंगार नूनारी असांजो सियासी उस्ताद आहे। हिन शहर जो सूंहं जहिड़ो हुनजो नालो सिंगार आहे, अहिड़ी हिन शहर जी सूंहं आहे। सिंगार जी सियासत मां असां सदाईं उत्साह खयों आहे। हिकु नफ़ीस ॿारनि सां ॿार, उस्तादनि सां उस्ताद, मज़दूरनि सां मज़दूर ऐं शागिर्दनि सां शागिर्द जहिड़े सियासी वर्कर खे बि जेकॾहिं हीअ रियासत ऐं हिन रियासत जा माण्हू बर्दाश्त नथा कनि त पोइ इहे साबित था कनि त उन्हनि खे कलबोशन खपंदो आहे, एहसानुल्लाह एहसान जहिड़ो दहशतगर्द खपंदो आहे जेको हिननि जे टार्चर सेलनि मां निकिरी ॿियनि मुल्कनि ताईं पहुची थो वञे। पर कामरेड सिंगार नूनारी जहिड़ो सियासी वर्कर जेको मज़दूरनि जो यार, जेको हारियुनि जो यार, जेको पोरियतनि जो यार ऐं जेको हर मज़लूम माण्हू जो यार, उहो हिन माण्हुनि खां बर्दाश्त नथो थिए। माना साबित थो थिए त इहा फाशिस्ट रियासत आहे, हे फाशिस्ट माण्हू आहिनि जंहिंखां मज़लूम, पोरियत ऐं शागिर्दनि जा हमदर्द बर्दाश्त नथा थियनि। उन्हनि खां हिननि खे डपु आहे। इहो साबित थो करे सिंगार जे ईमानदारी, हुब्बुल वतनी ऐं हिकु मुतहरिक सियासी किरदारु हुअण जो सबूत, जंहिंजे करे हिननि खे परेशानी आहे। खोड़ साथरा माण्हू चवंदा आहिनि त फलाणा खजी विया, फलाणा खजी विया, फलाणा हीअं थियो पोइ छा थींदो। इहे वर्करनि खे, सियासी माण्हुनि खे इहे एहतजाज, इहे जेल, इहे टार्चर सेलूं ठाहींदियूं आहिनि, इहे घड़ींदियूं आहिनि। असांखे कल्ह बि हिननि खां डपु कोन हो, अॼु बि कोन्हे को। सुभाणे ताईं 5 ॾींहं जेसीं ताईं कामरेड सिंगार नूनारी आज़ादु नथो थिए, जस लहणो आहे कामरेड फौजिया जेका हाई कोर्ट सिंध खां वठी नसीराबाद जे बाज़ारनि में पंहिंजे वर लाइ दाऊं थी करे, एहतजाज थी करे ॻाल्हाए थी, जंहिंजी दां इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पहुती आहे। पंजाब जे सभिनी शहरनि में एहतजाज थिया आहिनि। सिंगार रुगो हिन शहर जो न पर हिन शहर समेत उन वतन दोस्त माण्हुनि सॼी दुनिया में रहंदड़ उन्हनि सभिनी माण्हुनि जो यार आहे। असीं घुर था करियूं नालाइदारनि खां, इन असेंबली में वेठल माण्हुनि खां त तव्हांजा दहशतगर्द असेंबलियुनि में वेठा आहिनि। सिंगार जहिड़ा माण्हू टार्चर सेलनि में आहिनि, गुम आहिनि, ज़ाहिर न आहिनि। तव्हीं दाड़ेल आहियो, तव्हीं दहशतगर्द आहियो, ॿियनि जे घरनि में ॿचनि में घिरी राति जो माण्हू ज़ोरी खणो था। असांजो सादो मुतालबो आहे त हिकु नफ़ीस ऐं सियासी मुतहरिक किरदारु सिंगार नूनारी खे आज़ादु करियो। तव्हांखे जेकॾहिं सिंगार जे कम ऐं अमल ते शक आहे त नसीराबाद समेत हिन सॼे ज़िले लाड़काणे मां पुछा करियो त सिंगार जूं एक्टिविटियूं कहिड़ियूं आहिनि, कंहिंसां मिलंदड़ आहे, कंहिंसां वेहंदो, हर मिसकीन हर मज़दूर माण्हू जो यार आहे, दोस्त आहे, सियासी वर्कर आहे। जेकॾहिं अहिड़ो माण्हू तव्हांखे क़बूल न आहे त पोइ आउं बि न आहियां, बख़्शल थलो बि न आहे ऐं हिन नसीराबाद जा माण्हू तव्हांखे क़बूल न हूंदा। छो जो असीं बि सिंगार जी वाट ते हुयासीं, आहियूं ऐं रहंदासूं। जेसीं ताईं सिंगार आज़ादु न थींदो असीं तव्हां साथियुनि सां गॾु आहियूं, आख़िर ताईं रहंदासूं। साईं चयो वेॼनि सी वाई पिया किरी न कयाऊं, हकीमनि सां, अज़ीम इंसाननि सां, इनक़िलाबी माण्हुनि सां हज़ार माण्हू मिलंदा आहिनि, पर चए थो किरी न कयूं, उन्हनि जे चवण ते रख न कयूं। जे पंधु पारियाऊं त सिगाई सगा थिया, जे अहिड़नि माण्हुनि जे चयल रस्ते ते हलिया त पोइ पंहिंजी क़ौम जी, वतन जी ऐं शहरनि जी उन्हनि माण्हुनि वारसी कई। हक़ मौजूद, GSN।